नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्को शरीफ छॾे मदीने शरीफ वया। सुबुह थी हज़रत शुएब रूमी नबी साईं जो सहाबी आयो, अची दरवाज़ो नबी साईं जो खटकाए। हज़रत अली साईं ॿाहिरि आया, पुछां कि ऐन महबूबी, मुंहिंजो महबूब मोहम्मद करीम काथे आ? हज़रत अली साईं फरमास ॻाल्हि ॿुध, उहो त मक्को शरीफ छॾे हिजरत करे मदीने शरीफ जो वियो आहे। हज़रत शुएब जो ॿुधो, उते ई वीचारो बेहोश थी किरी पियो। थोड़ी देर खां पोइ होश में हज़रत अली साईं पुछां कि शुएब छो बेहोश थी पई? चे यार बेहोशी तॾहिं थी त हाणे मां मके में ऐं मुंहिंजो महबूब मोहम्मद मदीने में हुजे, मूंखां जुदाई थिए, ईअं जुदाई बर्दाश्त न थींदी। बसि इहो दुख पहुतो, बेहोश थियुमि। हाणे मां कोशिश कयां थो वञण जी। हज़रत शुएब वञण जी कोशिश करे चौधारी मके जे काफ़रनि जो घेरो आहे, वीचारे खे वठी गिरफ़्तार करे वरी मोटाए छॾे वञेसि। हज़रत तफ़सीर मारिफुल क़ुरान लिखे थो, हिकु राति जो तलवार खी चे बसि अॼु मुक़ाबिलो करणो बि पवंदो, मदीने वञणो पवंदो, छो त हाणे नबी साईं जी जुदाई मूंखां बर्दाश्त न थींदी। मुक़ाबिलो करणो पियो, झेड़ो थियो त झेड़ो बि कंदुमि। हाणे तलवार खणी राह जो निकितो। अॻियां चौकी हकल कयोसि, केरु आहे? चे मां शुएब रूमी आहियां। चे काॾे? चे मदीने थो वञां। चे मोट न वञण ईंदा सही। चे वेझो ईंदो न, इहे तलवार अथव, तव्हांखे बि मारींदुमि त पाण खे बि मारींदुसि। झेड़ो त झेड़ो, हो सम्झी विया त पैगंबर जो सहाबी आहे, न मुड़दो। पाण में सलाह कयो, छॾियोसि मर अॻिते हले त ॿी चौकी अॻियो अथसि। हिन जो छॾियोसि त अॻियो ॿी चौकी आई, उन्हनि हकल कयसि, हे पोयों कढ लॻसि, उन्हनि खे बि तलवार सिधी कयईं, पोयों वञी करे चिंबड़ियसि, हथ बि बंदि कयोसि, तलवार खसे वियसि। हाणे ॿियई चौकियुनि वारा काफ़र गॾिया, चवण लॻा मोट मके मारींदा सही। चे ॻाल्हि ॿुधो, मारियो, जान जो नज़रानो ॾींदुमि, पर हाणे नबी साईं खां जुदाई बर्दाश्त न कंदुसि। मारियो त मारियो, मोटंदो मां कोन। काफ़रनि पाण में सलाह कई, बेली पैगंबर जो सहाबी न मुड़दो, छॾियोसि भला वञे, ग़रीब आहे, बि ॿाहिरों जो आहे। त काफ़र हिकिड़ो चवण लॻो, हिन खां पुछां त कयो, पोइ न कुझु अथसि सयूं, पोइ बि कुझु हिन मां वसूली त थिए, कुझु न कुझु त हूंदुसि। चे पोइ न कुझु अथी। हज़रत शुएब रूमी चे तो ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजे घर जे कुंड में खॾड़ी खोटियो, दिलो पियो अथव ठिकर जो, उन में कुझु दीनार बि आहिनि, कुझु दिरहम बि पिया अथव। त काफ़र चवण लॻो, बीहो, अॻे न छॾियोसि, ॾिसी अचो त ॻाल्हि सची कई अथई। वॾो काफ़र चवण लॻो, ख़बरदार, हे पैगंबर जो सहाबी कूड़ न ॻाल्हाईंदो आहे। काफ़र बि मञनि पिया त पैगंबर जा सहाबी कूड़ न ॻाल्हाईंदा आहिनि, सचा ऐं बरहक़ आहिनि, तंहिंजे करे छॾियोसि। बस जेका ॻाल्हि कई अथई सही अथसि। हज़रत शुएब रूमी जो रस्तो खोलियो। हाणे मके खां सफ़र शुरू कयईं, 5 ॾींहं मदीने ताईं पंधु हलियो। 5 ॾींहं खां पोइ मदीने शरीफ़ में पहुतो। जीअं जो मदीने शरीफ़ में पहुचण वारो आहे त ॿाहिरों हिकिड़ो बाग़ आहे, खजनि जो बाग़ आहे। नज़र कए त बकरा बीठा आहिनि, खूह तां बकरनि खे पाणी था पीआरनि। हज़रत शुएब अची बकरनि खां पुछां कंदो आहे, ॾियो त ख़बर, मुंहिंजो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में आहे, कंहिंजे घर में आहे, मूंखे ॾस ॾियो, पतो ॾियो त मां वञा। बकरा अचण सां पाणी पीउ, वॾो सफ़र कयो थी मके खां आयो आहियां, पाणी त पी त पोइ तोखे असां रस्तो ॾिसूं था। हज़रत शुएब रूमी पाणी पीतो। बकरा अचंदसि था, हे साम्हूं खजूं वॾियूं ॾिसे थो, चे हा, चिनी खजुनि जे विच मां रस्तो वेंदो थी, सिधो वञी मदीने शरीफ़ शहर में पहुचंदई। अॻियां वञी पुछां कजांइ, हज़रत अबू अय्यूब अंसारी जो घर आहे, जाते मोहम्मद करीम साईं उते मौजूद आहे। हज़रत शुएब रूमी उन खजनि वटि आयो, हेॾां रब जिब्रील खे मोकिलियो, वञ मुंहिंजे सुहिणे अरबी करीम खे चओ, क़ुरान में आयत नाज़िल थी त हिकु तुंहिंजो ग़ुलाम आयो आहे, जान बि ॾेई आयो थी। बेशक जान वञे सां न, तॾहिं बि चवे पियो त नबी साईं सां वञी मिलां। क़ुरान में आयत नाज़िल थी, वमिन अन्नासि मन यशरी नफ़्सहु इब्तिग़ाअ मर्ज़ातिल्लाह वल्लाहु रऊफ़ुम बिल इबाद। उहो तुंहिंजो ग़ुलाम आयो थी,
जेको पांजी जान अल्लाह जे रज़ा जे ला तो मोहम्मद सां मिलण जे ला जान जी भी कुर्बानी करे चुको वा थी वने सां परवाह न करे हाणे पैगंबर खजन खां निकतो थी मदीने दे अचई थो तू अबू अयूब जो घर छॾे करे इन जो इस्तक़बाल बि कर वञी न खे भाकर पाए करे चवेसि त मां मोहम्मद भी तोखां राज़ी आहियां त मुंहिंजो अल्लाह भी तोखां राज़ी आ। मालिक बिन दीनार नाले एक अल्लाह जो नेक बानो शख्स थी गुज़रियो आहे। मालिक बिन दीनार बुजुर्ग शख्स थी गुज़रियो आहे। वञे पोइ रस्ते सां ॾिसे त हमरा हिकिड़ो जॻह थो ठहिराए बुनियाद रखियो अथई 10 कमरनि जो। हिन पुछियो त भाउ 10 कमरा ठहिराए थो एतिरी औलाद थी छा? चे औलाद आहे उन्हनि खे जॻह ठहिराए ॾिनी अथमि। चे बाक़ी 10 कमरा छाजे लाइ आहिनि? ॿुधाए ते मुंहिंजे देश जा महिमान ईंदा, हे परदेस जा ईंदा, हे फिलाणे ज़िले जा ईंदा, ईअं ॿुधायो त 10 कमरा मुंहिंजे इस्तेमाल जा आहिनि। मालिक बिन दीनार चुस भला ॾे ख़बर इन में सिरां बि चांदीअ जूं हणंदे? चे एतिरी चांदी मां वटि काथो ईंदी जो मां एतिरी सिरां चांदी जूं हणां? चे भला घणो ख़र्च कंदे? हुन चयो मां 1,00,000 दीनार ख़र्च कंदुमि। चे हाणे ॻाल्हि ॿुध इहो तूं मासां वापार कर। चे कहिड़ो? चे इहो 1,00,000 दीनार ॾे मां अलाह जो घर मस्जिद ठहिरायां। तूं चवें थो त मां हे 10 कमरा चांदी जा नथो ठहिराए सघां, मां अल्लाह खां तोखे अहिड़ा 10 कमरा सोन जा वठी ॾींदुसि। हमरा जो सोन जी ॻाल्हि ॿुधी त वात पाणी पाणी करे पियो त मां चांदी जो नथो ठहिराए सघां ऐं हे वरी 10 कमरा सोन जा ॾींदो। चे ॻाल्हि ॿुध रात सलाह कयां सुबुह जे बीठी त पोइ इहो वापार कंदासीं। सुबुह थी आयसि चे यार सलाह त बीठी आहे पर मूंखे 10 कमर सोन जो को ज़ामिन त ॾे न। ईअं त कोन्हे को ज़ामिन ॾे न। चे जहिड़ो माण्हू ज़ामिन घुरे चे न माण्हू जी ज़मानत न वठंदो मां। चे बाक़ी कंहिंजी ज़मानत वठंदे? चे मां अछो पनो खणी आयो आहियां हिन ते जीअं मां चवां ईअं लिखी ॾे मूंखे ज़मानत ॾे। चे चओ? चे लिखो फिलाणे पुट फिलाणे जी अलाह जे घर मस्जिद ठहिराइण जे लाइ जोड़ाइण जे लाइ 1,00,000 दीनार ॾिनो आहे। लिखिया ई आहे। अॻिते लिख त मां मालिक बिन दीनार इन जो ज़ामिन आहियां त इन खे अल्लाह खां 10 कमरा सोन जा वठी ॾींदुसि। लिखिया ई। हाणे सही करो न सही बि कई। हो पर्ची खई हलियो वियो हिन खे 1,00,000 दीनार ॾिनई। मालिक बिन दीनार अल्लाह जो घर मस्जिद ठहिरायो जोड़ाई। साल गुज़रियो इशा जी नमाज़ सुमानी जी नमाज़ पढ़ाए पियो आख़िरी अतहियात में वेठो आहे तरी ख़बर पई त मुसले ते ठहको थियो कंहिं शइ जे किरण जो आवाज़ आयो। अञा जो सलाम फेरे करे ॾिसे त पर्ची पई आहे। ॾिसे त उहे हथ करनि सही बि थी पई आहे पर ॿिए पासे ॾो नज़र कई लिखजी आयो आहे त ओ मालिक बिन दीनार असां अॼु राति पंहिंजे बानी खे 10 कमरा सोन जा ॾिना आहिनि। अॼु खां बाद तुंहिंजी ज़मानत पूरी थी चुकी आहे। अॼु खां पोइ तूं ज़ामिन न आहीं बसि तुंहिंजी ज़मानत पूरी थी वई। मालिक बिन दीनार चयो सुबुह ते ॾिसां त सही कीअं अलाह हिन खे 10 कमरा सोन जा ॾिना। आयो ॾिसे त उहा साॻी जा ते पई आहे। भरसां ॿी जॻह ई दरवाज़ो खड़कायईं। हमरा निकिरी आयो पुछा कयां बा ॾे ख़बर फिलाणे जी ख़बर ॾे। चे उहो त मुंहिंजो पीउ हुयो। चे काॾे वियो? चे कल्ह शाम फौत थी वियो। चे भला का वसीयत कई तव्हांखे? चे ॿियो त कोन हिकु वसीयत कई पर्ची ॾिनी है। चयो त मां मरी वञा त मुंहिंजे कफन जे अंदरूं दिलि जे मथां रखिजो। चे पोइ तो रखी? चे मां पाण रखी। चे भला पर्ची हुजे सुञाणींदे? चे ॾिसां हिन कड़ी ॾेखार। चे इहा ई पर्ची आहे जेका मां हिन जे दिलि ते अबे जे दिलि ते रखी ही। मालिक बिन दीनार कुझु ॻाल्हि ॿुध मुंहिंजो नालो मालिक बिन दीनार थी मां हिन जे लाइ अल्लाह खां 10 कमरा सोन जी ज़मानत खई ही पर अल्लाह पंहिंजे बानी खे राति 10 कमरा सोन जा ॾिना आहिनि। अल्लाह मुंहिंजी ज़मानत पूरी करे छॾी आहे। अवा अल्लाह सही बानी जी नेकी न विञाईंदो अथव। ऐं अल्लाह क़ुरान पाक में 4 कसम खणी करे वाइदो कयो आहे त जेके नेकियूं कंदा मां अल्लाह उन्हनि खे सवाब अहिड़ो ॾींदुमि जेको अणखुट हूंदो। क़ुरान पाक में अल्लाह सही 4 कसम खयां।
उन जाते लफ्ज़ बयान कंदे फरमाए वतीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम सुम्मा रददनाहु अस्फ़ल साफ़िलीन इल्लल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहाति फलहुम अज्रुन गैरु ममनून। फरमाए जिन ईमान भी आंदो अमल सालिह भी कयूं फलहुम अज्रुन गैर ममनून मां अल्लाह वटन जे ला अणखुट सवाब तयार आ। अब माण्हू नेकी करे विञाई भी न थव। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मेराज जी रात मां जन्नत जो नज़ारो कयो ॾिठम त हिकिड़ो जवान आहे कुर्सीअ ते वेठो आहे कुर्सी बि नूर जी अथसि वेझो वञो मां त पोशाक पई अथसि उहा बि नूर जी अथसि पोशाक जिबरील खां जिबरील हे केरु माण्हू आहे जंहिंखे पोशाक बि नूर जी कुर्सी ते वेठो आहे कुर्सी बि नूर जी अर्ज़ के सोना तुंहिंजो उम्मती आहे कहिड़ा कम कंदो चइसई ॿ कम कंदो हिकु कम इहो कंदो जो अल्लाह जो ज़िक्र वॾे आवाज़ सां कंदो इन नियत सां त ॿिया बि ॿुधी करे अल्लाह जो ज़िक्र कनि पोइ ॿुधी ज़िक्र कंदा हा रब इन जे बरकत जे करे हिन खे पोशाक नूर जी ॾेई छॾी आहे आवाज़ ज़िक्र कजे इन नियत सां त ॿिया बि ॿुधी अल्लाह साईं जेको आहे जो ज़िक्र ॿुधी ॿिया बि माण्हू अल्लाह जो ज़िक्र कनि ऐं इन अल्लाह जे ज़िक्र करण में वॾी हिकिड़ी महिरबानी अथव अल्लाह ज़िंदगी जा गुनाह बि माफ़ थिए करे ऐं अल्लाह साईं राज़ी बि थी पवंदो अथव। नबी साईं वटि हिकिड़ो जवान आयो सुबुह जे वक़्त में चवण लॻो साईं मां बकरी धारी थी पर वॾी क़ीमत वारी बकरी आहे परे बि न ॿधंदो आहे त को चोर काहे न वञे राह जो खट ते सुम्हंदो आहे न पाए सां ॿधी सुम्ही पवंदो आहे पर मुंहिंजी बकरी सॼी राति कॾहिं हेॾे भॼे कॾहिं हेॾे भॼे मूंखे बि खट सुधो गिरंदी आहे न पाण निंड करे न मूंखे निंड करण ॾींदी आहे शायदि बीमार थी पई आहे अवां दुआ घुरो अल्लाह मुंहिंजी बकरी खे ख़ुशि करे। नबी साईं फरमाइनि था ॾे ख़बर निमाज़ पढ़ंदो आहे चई साईं कॾहिं कॾहिं पढ़ंदो आहे न बा खोड़ निमाज़ी असांजा बि घणनि क़िस्मनि जा अथव हिकिड़े मौलवी साहब निमाज़नि जा वरी 4 क़िस्म ॿुधाया हिकिड़ा में मुत्तकी ॿिया वरी गुत्तकी टियां अठड़िया चौथा वरी 360 तशरीह करे घुर्जे मुत्तकी कहिड़ा आहिनि जेके 5 वक़्त सारे संभारे पढ़ंदा आहिनि इहे आहिनि मुत्तकी ऐं गुत्तकी कहिड़ा जेके गुतणी ॾींहं में 2 निमाज़ पढ़ंदा अथव हिकु सुबुह जी बि सांझीअ जी सुबुह जी पढ़ंदा आहिनि त अलाह राति ख़ैर जी गुज़ारियई हाणे ॾींहुं बि ख़ैर जो गुज़ारी जाए सांझी पढ़ी चवंदा आहिनि अलाह ॾींहुं ख़ैर जो गुज़ारियई हाणे राति बि ख़ैर जी गुज़ारी जाए ईअं गुतणी 2 निमाज़ पढ़ंदा टियां अठड़िया जुमे जे निमाज़ में तव्हांखे नज़र आयो हूंदो मस्जिद में वरी सॼे हफ़्ते में मस्जिद में न ईंदो इहो थी पियो अठड़ियो 360 खे हज़रत साईं हाफ़िज़ ग़ुलाम रसूल शादाब कोट वारो रहमतुल्लाह अलैह बयान कंदो हो चई ईद जे ॾींहुं तुरे खे बथो आयूं अॻी सिफ़ में वेठो हूंदो चलन मौली साहब वाइद में देर कंदो कावड़ करे चवंदो मुला काॾे सिजी चढ़ी अञा तुंहिंजो वाइद खुटे ई कोन थो पियो पोइ तव्हां हाणे अलाए कहिड़ी जमात में दाख़िला वठंदो चयो इंशाअल्लाह मुत्तकी थींदासीं। नबी साईं फरमाइनि था जेको कॾहिं कॾहिं निमाज़ पढ़े इहो बेनिमाज़ी आहे पाण फरमायूं बेनिमाज़ जे राह जो खट ते सुम्हंदो आहे न जहन्नम जी वाट निकिरी ईंदी आहे नबी साईं जा लफ़्ज़ अथव बेनिमाज़ी खट ते सुम्ही जहन्नम जी वाट ॿाहिरि निकिरी ईंदी आहे पोइ जानवरनि खे इहा नज़र ईंदी आहे तुंहिंजे बकरी खे इहा बाहि थी नज़र अचे तॾहिं हुनखे सुकून कोन्हे आराम कोन्हे वञ 5 वक़्त निमाज़ पढ़ पोइ अची मां मोहम्मद सां हवाल कजां हुन 5 वक़्त निमाज़ पढ़ी नबी साईं सां हवाल कयो त साईं बेशक हाणे बकरी आराम कंदी आहे मां बि आराम कंदो आहियां अब बेनिमाज़नि जे करे जन्म जी बाहि ॿाहिरि निकिरी ईंदी छो बेनिमाज़ी किनी शइ अथव किन किताबनि में वाक़ियो ईंदो आहे कुतो आहे न बा इहो सॼी राति पियो फिरदो पियो भौंकदो कॾहिं हेॾे कॾहिं हेॾे पर जॾहिं सुबुह जी बांग थींदी न पोइ सुम्ही पवंदो हिनखे निंड अची वेंदी रहमत जे वक़्तु हिनखे निंड ईंदी अथव
पर हिकड़ी आदत किन उनको पुछा कई जॾहिं सुबुह जो सुम्हे न पोइ सुबुह जो सुम्ही पवंदो आहे त इहे अॻियूं ॿई टंगा खणी पंहिंजे अखियुनि ते रखंदो आहे अखियूं बंदि कंदो आहे कंहिं पुछियोसि ईअं छो थो करे चए ॻाल्हि ॿुधो मां त खणी थियुसि रहमत अलाह जी खां महरूम पर मां अखियूं बंदि कयूं आहिनि मतां कंहिं बेनिमाज़ी थी मूंखे नज़र न पइजी वञे पोइ बि हे कमु मुंहिंजे लाइ चङो आहे बेनिमाज़ी खे मां न ॾिसां अहिड़ी ॾुखी शइ अथव बेनिमाज़ी ईअं तव्हां असां निमाज़ा विञाई वेठा आहियूं परवाह ई कोन्हे का चयो त ॼणो कुझु थियो ई कोन्हे नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी निमाज़ वेंदी न ईअं वेही रहंदा जीअं असां माण्हू मरी वञे तॾो रखूं ऐं ॿी हदीस में आहे जे ॼाणी वाणी निमाज़ विञाई हिकिड़ी कअन्नमा वतिरा अहलु व माल उन जो घर बि तबाह थी वियो त माल बि तबाह थी वियुसि